मोहतरम मेहमान साहिबा, मोहतरम उस्ताद साहिबा ऐं मुंहिंजा प्यारा शागिर्द साथियो, अस्सलाम वालेकुम। Honorable guests, Mr. Abdullahi and honorable parents, respected teacher and my dear residents, Assalamu alaikum. अॼु ॾियण शानदार तक़रीब में तव्हां सभिनी खे बरगाह कयूं था। We welcome you all on this great day celebrating the birth of Nabi sallallahu alaihi wasallam. बारह रबीउल अव्वल जो ॾींहुं केॾो न हसीन, रोशन ऐं पाकीज़ आहे। जंहिं ॾींहुं रब पाक पंहिंजी सभ खां वॾी नेमत असांखे अता कई। सॼी काइनात जी रहमत महफूज़ ख़ुदा ॿिन्हिनि जहाननि जा सरदार असांजे लाइ रहनुमाई करण ऐं जालत जी हुदायत ख़त्म करण लाइ तशरीफ़ आवर थिया। Today is a very blessed and beautiful day because we have gathered to celebrate the Eid of our